साईं GM सैयद ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूं कहिड़ियुनि ख़ूबियुनि खां तव्हां हैरान ऐं मुतासिर आहियो? जीअं तव्हां साईं रसूल बख़्श पली जी ज़िंदगी जे बारे में उन खां मुतासिर थींदड़ हिकु वाक़ियो बि असांखे ॿुधायो। ईअं तव्हां साईं GM सैयद ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब मूं ॾिठो कोन कॾहिं बि जी। छो त असांजी सांभर खां अॻु जी कहाणी हो भुट्टो साहब। भुट्टे साहब खे पढ़ियोसीं, भुट्टे साहब सां गॾु जेके माण्हू रहिया तिन खे ॿुधोसीं। ऐं भुट्टे साहब पाण त घणा किताब कोन लिखिया आहिनि, हिकु ॿ किताब आहिनि उनजा, अगर में क़त्ल कर दिया गया, अगर में ज़िंदा रहा या अज़ीम सानियूं, इहे 3-4 उनजा किताब थी सघनि था। त उहे किताब पढ़ियासीं हुनजा ऐं हुन मुतलिक़ घणो मवाद पढ़ियोसीं त हुनजी हुकुमरानी जो दौरु कीअं हो, हुन ते केस कीअं दाख़िल थियो, हुन सियासत कीअं शुरू कई, सियासत जो अंजाम किथे थियो। त उन सॼी कहाणी में मूंखे भुट्टे साहब जी का बि अदा, का बि ॻाल्हि, को बि अमल अहिड़ो मालूम न आहे ऐं अहिड़ो महसूस बि कोन थियो जंहिं मूंखे लम्हे जे लाइ बि मुतासिर कयो हुजे त बाबा ज़ुल्फ़िकार अली भुट्टो तमामु हिकिड़ो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी ज़हानत खां मूंखे क़तन इनकार कोन्हे, पर ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी शख़्सियत में हिकिड़ो जेको पासो खुटल हो त भुट्टो साहब कॾहिं बि अहले दिलि माण्हू वांगुरु ॻाल्हाईंदो न हो, अहले दिलि माण्हू वांगुरु अमल न कंदो हो, अहले दिलि माण्हू वांगुरु फ़ैसिला न कंदो हो। सही। हू सॼो उन जेको हूंदो हो ज़ाहिर ज़मानो उनखे ॾिसंदो हो ऐं हलंदो हो। पलीजे साहब सां घणो करे भुट्टे साहब मुतलिक़ ॻाल्हि ॿोल्हि थींदी, पुछंदा हुआसीं त कीअं हो छा हो, त पलीजो साहब चवंदो त भुट्टो साहब डिप्लोमेट वॾो हो। इहो आउं कोट कयां थो पलीजे साहब खे, डिप्लोमेट वॾो हो पर आलिम न हो। डिप्लोमेट हुजणु हिकिड़ी शइ, आलिम हुजणु ॿी शइ। बिल्कुलु। तहिड़े तरीक़े सां आउं सम्झां थो त भुट्टो वॾो ज़हीन माण्हू हो पर भुट्टो अहले दिलि माण्हू न हो। ऐं जेको अहले दिलि माण्हू न हूंदो उहो ज़माननि खे मुतासिर करे न सघंदो। सिंधी माण्हू मुतासिर आहिनि तमामु घणे, उन्हनि जा हिकिड़ा अलॻि सबब आहिनि, शयूं आहिनि, मामला आहिनि। त भुट्टे साहब जी शख़्सियत सिंधी माण्हुनि जी महबूब तरीन शख़्सियत रही आहे, रहंदी पई अचे। मुंहिंजे लाइ तमामु घणो क़ाबिल एतिराम आहे भुट्टो साहब, छाकाणि त सिंधी माण्हुनि जो महबूब लीडर आहे। बिल्कुलु। ऐं असांखे असांजो वाजिबु थो थिए त उनजो एतिराम करियूं। पर GM सैयद ऐं भुट्टे जी भेट इन करे नथी करे सघिजे जो GM सैयद कॾहिं बि आर्ज़ियत पसंदि न रहियो। अॼु गुज़ारणो ऐं सुभाणे कीअं थींदो इहो GM सैयद कॾहिं बि न कयो। GM सैयद जहिड़ो वॾो यानी मुफ़क़िर जेको ज़माननि जे राइज तारीख़ी क़दरनि जा रुख मोड़े छॾे ऐं एॾो बहादुरी सां लिखे जो हिन ज़माने में जेके ॻाल्हियूं करणु नामुमकिन आहिनि। एकेडमिक हवाले सां सियासी तौर ते साईं जी हिकमत अमली जेका बि हुई उन सां ज़ाहिर मूंखे इत्तफ़ाक़ न आहे, पर एकेडमिक हवाले सां जेतिरो कमु GM सैयद कयो, सिंधी क़ौम जी तश्कील में जेको हुनजो पघर ऐं पोरियो शामिल आहे, जेके हुनजूं क़ुर्बानियूं शामिल आहिनि, जेके हुनजूं जदोजहदूं शामिल आहिनि, उनजा क़ैद शामिल आहिनि, हुनजो उजागा, हुनजा किताब, शयूं, मामला से तमामु नसलनि ताईं सिंधी माण्हुनि खे फैज़ ॾींदा, फ़ाइदो ॾींदा। ऐं सियासी वाटूं आहिनि, वाटूं वी थियूं, को ॼाणा कई विया, बावजूदि उनजे GM सैयद जी शख़्सियत जी पंहिंजे ज़माने खे मुतासिर कयो। भुट्टे वटि त चलो इक़्तिदार हो, भुट्टे जे इक़्तिदार माण्हुनि खे मुतासिर कयो, अॼु बि करे पियो, पर GM सैयद वटि कहिड़ो इक़्तिदार हो। ऐं GM सैयद बिना के इक़्तिदार ई मसनद ते मौजूदु हुजण जे जीअं माण्हुनि जे दिलनि में जी धड़कियो GM सैयद, उन में मुंहिंजे ख़्याल में त उहो तमामु हिकिड़ो मिसाल आहे सिंध में, सिंध जी सियासत में।
त भुट्टे साहब ऐं GM सैयद जी जेका आहे सा भेट करणु तमामु घणी ॾुखी आहे। पलीजे साहब हिकिड़ो मक़ालो लिखियो हो सैयद ऐं भुट्टो। दोस्त जेके मूंखे ॿुधनि पिया तिन खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त भुट्टे ऐं सैयद जे फ़र्क़ु खे सम्झणो हुजे त उहो मक़ालो पढ़िजे। उन में पलीजे साहब क़ते नज़र सभिनी इख़्तिलाफ़नि जे भुट्टे जी शख़्सियत जो बि तमामु पॉज़िटिव हिकिड़ो जेको पहलू हो उन ते ॻाल्हायो ऐं साईं GM सैयद जे उन पासे जेको उनजो मुस्बत किरदारु हो उन ते माण्हू आहे मुस्बत बि किरदारु हो, किरदारु ज़िंदगी आहे। आउं हींअर जेका ॻाल्हि करां पियो त आउं घटी में निकिरण खां पोइ थी सघे थो त का ॿी ॻाल्हि कंदो हुजां। तंहिंजे करे का बि शइ मार्क्स चयो हो त का बि ॻाल्हि का बि शख़्सियत को बि लका ऐं मंज़र आइडियल थी नथो सघे। आइडियल थियणु ॾुखियो आहे तमामु घणो, पर बावजूदि उनजे GM सैयद बेमिसाल हो।